नाज़रीन ख़बर शामिल कनासी ठट्टो खां जावेद लतीफ़ मेमर जी रिपोर्ट। ठट्टो सीमेंट फैक्ट्री में गुज़िरियल कुछ ॾींहं अॻु बरतरफ़ कयल 75 मक़ामी मज़दूरनि जी बहालीअ लाइ सिंध तरक्की पसंद पार्टी ठट्टो पारां डिप्टी कमिश्नर चौक में नेशनल हाईवे आॾो धरणो हयो वियो। धरणे में सिंध तरक्की पसंद पार्टी जो ज़िलाई सदर सैद जलाल शाह, नाथो ख़ान ब्रोही, क़ौमी अवामी तहरीक जो मरकज़ी अगवान सिंधी यासिर जाखरो ऐं बरतरफ़ कयल मुलाज़िम धरणे में मौजूद हुआ। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि जो चवणु हो त ज़िले जे मक़ामी माण्हुनि खे हटाए गैर मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो पियो वञे। हिननि मुतालबो कयो आहे त फैक्ट्री जे इंतिज़ामिया खे फ़ौरी तौर ते बरतरफ़ करे मुलाज़िमनि खे फ़ौरी तौर ते बहाल कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वसीअ कयो वेंदो। फैक्ट्री जे बर्तन मुलाज़िमनि खे